मेहड़ असिस्टेंट कमिश्नर मेहड़ जूं गैर कानूनी पेट्रोल पंपनि ख़िलाफ़ कार्रवायूं। 2 पेट्रोल पंप सील। असिस्टेंट कमिश्नर मेहड़ मौलादाद दुरानी मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम ऐं डिप्टी कमिश्नर दादू जे हुकुम तहत मेहड़ में हलंदड़ गैर कानूनी पंपनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे गैर कानूनी तौर हलंदड़ 2 पेट्रोल पंप सील करे छॾिया आहिनि। एसी मेहड़ कार्रवाई कंदे काज़ी आरिफ रोड ते हलंदड़ बी एनर्जी कंपनी जे शॉप फिलिंग स्टेशन ऐं मेहड़ जे सिंधी बचड़ा रोड ते कैपलर कंपनी जे हलंदड़ पेट्रोल पंप खे सील करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मेहड़ मौलादाद दुरानी राब्तो करण ते ॿुधायो त ॼाणायल पेट्रोल पंप गैर कानूनी तौर हली रहिया हुआ, जिन ख़िलाफ़ कार्रवाई करे सील कया आहिनि। वधीक पेट्रोल पंपनि जी रजिस्ट्रेशन ऐं कागज़ात चेक करे रहिया आहियूं। हुन चयो त असांखे इतलाउ हुयो त गैर कानूनी हलंदड़ पंपनि ते गैर मयारी तेल विकिरो थी रहियो हो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।